आज़ाद खान में चाहिए तो शायद खान खे न ॻोठ में न पर कंहिं शहर में कंहिं महफ़ूज़ जगह ते रहाए ना था साईं न असां शहर खे ॻोठ वञा न कढंदासीं जेकॾहिं असां हिन वक़्तु शहर खे ॻोठ वञा कढी करे शहर में रहियो त पोइ माना असां हुनजी हिफ़ाज़त न करे सघियासीं ऐं हू मुजरिम आहे ईअं न थींदो मां पंहिंजी ज़िंदगी जी हिफ़ाज़त पाण करणु ॼाणां थो ख़ामोश वॾनि जे विच में न ॻाल्हाए पोइ तूं वञी आराम कर अदा साईं दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न आहे सम्झिबो ऐं मां वधीक हाणे शायदि जी ज़िंदगी ख़तरे में नथो वञणु चाहियां सॼण दुश्मन जो रूप धारे चुको आहे ऐं हू नाज़ बणिजी न करण जी कोशिशि ज़रूरु कंदो पर मां उन खां पहिरियां उनजी मुंहिंजी मदद कंदुसि आज़ाद खान कहिड़े ॾींहं में लिखी वियो लिखी ॿार आज़ाद खान हिन लाश खे गौर सां ॾिसी वठि जेका शाहिद खान जे ज़ुल्मनि जी दास्तान ॿुधाए रही आहे उन खां पुछ शाहिद जी ज़िंदगी जा थोरा सुखिया ॾींहं हिन दुनिया में रहण जे लाइ केतिरनि बेगुनाहनि जो क़त्ल कराईंदे चुप छो ऐं आज़ाद खान चओ पंहिंजे भाउ खे को नओं कूड़ हणे कोई अहिड़ो कूड़ जंहिंजो हुन जी अची ॾाड़ीअ जो मान बि बचे ऐं तुंहिंजे इंसाफ़ जो जनाज़ो बि न लिकिरे आज़ाद खान तुंहिंजे पुट जो पहिरियों जुर्म हुन भूरे जे भाउ खे क़त्ल कयो ॿियो जुर्म हुन जेको मुंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो तुंहिंजे पुट जो टियों जुर्म जंहिं भूरे खे क़त्ल कयो हुन इहो सम्झो उन सारे गुनाह कयनि जे मथां पर्दो अची वियो पर कुदरत जो इंसाफ़ ॾिस उन शायद जे सभिनी गुनाहनि जे मथां पर्दो खणी छॾियो आहे हिन बेजान जे हथनि में सबूत मौजूदु आहे जेको चीकूं करे करे चवे थो त तुंहिंजो पुटु कातिल आहे ये क्यों मुझे मिलाने लायक न रहूं उनके बहुत थोड़ी बेहतर आए इनका जुर्म करा खा करी
कभी मजाक क्या थी आज देखे मैं है दर्दनाक मौत निर्दोष जो इंसान देखा पर हिता जा पखी भी आजाद खान जो कहर खान बना गुरंदा अरे बच्ची आजाद खान माफ कर तो सुतराती हाँ बता रहा बैठिए लाओ हाँ बहुत आ रहा बैठा होगा बच्ची हेलो बता हयो खान वाल खान आजाद खान का मुहादो अटका है तो क्या यह खबर ना है तो आजाद खान का पहाड़ है पहाड़ गुलाम दास भाई अच्छी यार बहुत आ रहा आजाद खान सुठो नथो करी गुलामो है हथियार वठ हाणे मुनीर जेको तूं आहे न सभिनी वारे रस्ते ॾांहुं गुलाम ते ॿेर वारी बाही ॾांहुं जेको त शाहबाज जो अॻु वटि मां साइकिल मोट ते पोयां अचां थो पियो वधीक तव्हां खां मां फ़ोन ते राब्तो कंदुमि ठीकु आहे शाद खान चङो थियो जो तो रिपीटर खणी वरितो जेकॾहिं गोली तूं हलाई हा त सिर्फ़ु शाहबाज जी जान वञी हा पर जेकर टैगर मां दॿाईंदुसि त असांजे अचण वारनि नसलुनि जो सिर्फ़ु फ़ख़्र सां ऊचो थी वेंदो शाहबाज चङी तरह निहार तू भी मुझे हद में बिठो आई तो मुझे पुत्र में सही सलामत मुझे हद में बिठो आई आज़ाद खान जे मां शायदि किलोन कोटन मां कठी आयो आहियां त हिनखे ॻोठ पंहिंजे वठी मां उते मारे पंहिंजे अंदर जी बाहि थधी कंदुसि शाबाश तो क्या यह खबर ना है तो कहिड़ी गोली ते कंहिंजी मौत जो नालो लिखियल आहे ऐं सीधो सीधो परून करे उन गोलीअ खे बर्बाद करणो आहे उन ॻाल्हि जो हद 7 पीढ़ियुनि खां वठी असांजे खानदान वटि आहे शाबाश मुंहिंजे इंसाफ़ ते शक
मुझे फैसले के पुठी ॾियण जी तो जुरत कीअं कई पर कन खोले ॿुध जहिड़ो फ़ैसिलो अॼु मां कंदुसि अॼु खां पोइ इहा जुरत कोई न कंदो मुझो अॼु जो फ़ैसिलो निंडापुर की तारीख़ में यादगार बणिजी वेंदो शायद रिपीट माखे बाबा साईं बाबा हे तव्हां छा कयो कमीना लड्डू मुखे बाबा तू जो मुझो रिश्तो सिर्फ हमका सच जो है तू मुजरिम तू मुजरिम है मां हक पाया कमीना ने क्यों मुखे बाबा मुझा दोस्त मुखे इंसाफ करण में इन्हें करे देर थी वही जो मुझे अदा साईं मूंसां कूड़ ॻाल्हायो दोस्त मूंखे माफ़ कजांइ मां तुंहिंजे इंसाफ़ ते शक कयो आज़ाद खान तुंहिंजे इंसाफ़ खे मां सलूट कयो